अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़द्दू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क्या शान मोहम्मद अरबी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ख्वाबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखें न चश्मे कोर तो उनका कसूर है। ऐ बुलबुलाने गुंचे गुलज़ारे अहमदी, सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सला शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमाइन।
मुझा निहायत ही वाजिबुल एहतराम व तकरीम कसीर तादाद में स्टेज ते तशरीफ़ फरमा मुक़्तदर उलमा व हुफ़ाज़ किराम मुफ्तियान इज़ाम ऐं पिंडाल में मौजूद इज़्ज़त ऐं मान वारी प्यारी जमायत सगोरी अज़ीज़ दोस्त मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अजोकी ही अज़ीम शान महफिल मुबारक जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी भलारी महफिल इन ॻोठ फ़कीर इम्तियाज़ अली पहवर में जियां सालानी तसलसल सां मल्हाई वेंदी आहे इएं ई शान ऐं शौक़त सां अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त बि इहा महफ़िल जारी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जो करम आहे जो अहिड़ियूं महफ़िलूं मुबारक असांखे ज़िंदगीअ में नसीब थींदियूं रहनि थियूं। यकीन ॼाणियो त जंहिं बि जाइ ते अल्लाह ऐं उन जे महबूब करीम जो ज़िक्र हलंदो हुजे उन जाइ ते रब करीम जी रहमत बि वसंदी आहे त उन ये महफ़िल जे चौधारी अल्लाह जा मलाइक सगोरा वेही करे उन ये हाज़िर जमायत जूं नेकियूं लिखण शुरू थींदा आहिनि। महबूब जा आशिको तमाम वॾे तादाद में जमायत अल्हम्दुलिल्लाह इन पाक ज़िक्र ॿुधण जे लाइ शरीक थी आहे। मुबारकबाद पेश करियूं था हिन पहवर बिरादरीअ खे, ख़ासि तरह सां इन महफ़िल मुबारक जो रूहे रवां हज़रत अल्लामा साईं मौलाना ख़ादिम अली पहवर साहिब ॿिया जेके बि ख़ुसूसन इन ये प्रोग्राम जे इनइक़ाद में साणे साथ में रहिया नाला केतिरनि जा खणजनि। बहरहाल रब करीम उन्हनि जे दिलनि जे सुहिणियुनि नीयतुनि सुठनि इरादनि खे ॼाणे थो। शाल रब करीम सभिनी जूं कावशूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए, आमीन चओ। हबीब जा आशिको दुनिया जो दस्तूर आहे त जेकॾहिं का भी नेकीअ जी ॻाल्हि या ॿियूं जेकॾहिं नेकीअ खां हटी करे दुनियादारीअ जूं ॻाल्हियूं हुजनि ज़रूर कंहिं न कंहिं शख़्सियत जे तिर्ज़े अमल खे ॾिसी करे उन्हीअ जो रस्तो अपनाईंदी आहे। का दीन जी ॻाल्हि हुजे या दुनिया जी का ॻाल्हि हुजे किथां न किथां माण्हू सबक ज़रूर हासिल कंदो आहे। उन्हीअ खां बाद में उन्हीअ खे पंहिंजी आइडियल शख़्सियत बनाए करे उन्हीअ जे रस्ते ते हलण जी कोशिश कंदो आहे। पर इहो सभु कुझु तॾहिं उन्हीअ खे पंहिंजी पसंदीदा शख़्सियत करार ॾींदो जॾहिं उन्हीअ खे ख़बर पवंदी त इन्हीअ मामले में जेकॾहिं आऊं इन जे पुठियां हलंदुसि त ज़रूर कामयाबी माणींदुसि। आहे या न? इहो दीन जो मामिलो हुजे चाहे दुनिया जी का ॻाल्हि हुजे पर ज़रूर कंहिं न कंहिं शख़्सियत खे ॾिसी करे माण्हू उन्हीअ जे तर्ज़े अमल ते ज़िंदगी गुज़ारींदो आहे। हबीब जा आशिको असां मुस्लिम उम्मत जेका आहियूं जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरकात मुहम्मद करीम जो कलमू नसीब फरमायो आहे। असांजे लाइ छा आहे? हूअं त खोड़ सारियूं भलारियूं शख़्सियतूं
जेके मुस्तफ़ा करीम जे दीन जा मुक़्तदर, बुज़ुर्ग, आलिम, दरवेश, मुहद्दिस, मुफ़स्सिर, अलाए केतिरियूं बरगुज़ीदा शख़्सियतूं आहिनि, पर इन्हनि सभिनी खे जंहिं जाइ तां फैज़ मिलियो आहे, वंड मिलियो आहे, जंहिंजे लाइ रब करीम जी ज़ात बाबरकात कलामे पाक में असांखे हिक ई शख़्सियत, आइडियल शख़्सियत करार ॾेई करे रब करीम उन महबूब मदीने वारे खे मोकिलियो ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी अपनाईंदव त किथे बि नाकाम कोन थींदव। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सभई हथ मथे करे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हिक ज़ात आहे मदीने वारे मीर जी, जंहिंजे लाइ रब करीम कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब करीम सूरह अहज़ाब में इरशाद फरमायो, तहक़ीक़ तव्हांजे लाइ मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी में सुहिणो नमूनो मौजूद आहे। हर उन शख़्स जे लाइ जंहिंखे आख़िरत जे ॾींहं जो यकीन आहे, सुभान अल्लाह चओ, जंहिंखे आख़िरत जे ॾींहं जो यकीन आहे त आख़िरी ॾींहुं थींदो, उन में उथंदासूं, हिसाब किताब थींदो, जंहिंखे इहो यकीन आहे उनखे खपे त मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगीअ जी ख़बर वठे। चओ सुभान अल्लाह। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, जेको अल्लाह सां मुलाक़ात जो यकीन रखे थो, आख़िरत जे ॾींहं जो जंहिंखे भरवसो आहे, उन खे घुर्जे त महबूब करीम जी ज़िंदगी मालूम करे। व ज़करल्लाह कसीरा, ऐं जेको अल्लाह खे घणो यादि करे थो, उनखे बि खपे त मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी मुताबिक़ अमल करे। हबीब जी ज़िंदगी कहिड़ी आहे? अवां माशाअल्लाह रबीउल अव्वल शरीफ़ जो सॼो मुबारक महीनो रात ॾींहं में आशिकन मीलाद मल्हाया पे, अवां रात ॾींहं इहो मुबारक ज़िक्र ॿुधो हूंदो, पर उहा पहिरीं बहार ख़ैरन सां पूरी थी, अल्हम्दुलिल्लाह वरी ॿी बहार ज़िक्र मुस्तफ़ा जी हली रही आहे। ज़ोर सां सभई चओ सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो, क़ुरान करीम जी आयत मुबारका चौथे सिपारे मां मूं तिलावत कई आहे। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूं गुनहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं इहा बि दुआ कयो त शाल रब करीम असां ते करम करे, जो मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी मुबारक जे नमूने मां असां सबक वठी करे कोशिश करे पंहिंजी ज़िंदगीअ में बि तब्दीली आणियूं। समझो था, जेतिरो हुजूम वॾो आहे, अलाए छो एतिरो आवाज़ कोन थो अचे। माशाअल्लाह, ईअं का हिम्मत कयो। हाणे क़ुरान करीम जी उन आयत मुबारका जो तर्जुमो पेश कयां, उन खां पहिरीं अव्हां जी ख़िदमत में मुहब्बत वारी गुज़ारिश आहे त का बि ज़बान दुरूद जे विर्द खां वांदी न हुजे। जेतिरी जमायत वॾे तादाद में आहे, एतिरो वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ो जो पूरो माहौल गूंजजी उथे। सभई मोहब्बत सां गॾिजी करे पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सां पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो, फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़द्दू मिन हौलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझे मथा वॾी अल्लाह जी रहमत थी। उन अल्लाह जी रहमत जे करे तूं उन्हनि जे लाइ इंतिहाई नरम तबीयत आहीं। सुभान अल्लाह चो। इन्हनि जे लाइ तूं नरम थी वियो आहीं। वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़द्दू मिन हौलिका। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं सख़्त मिज़ाज हुजी हा, तेज़ तबीयत हुजी हा, लन्फ़द्दू मिन हौलिका, तोखां भॼी करे परे थी तोखां छड़ो छड़ थी वञनि हा। पर ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे मथां रब करीम जो वॾो रहम आहे जो तूं नरम तबीयत जो मालिक आहीं। फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ इन्हनि खे माफ़ कंदो रह, दरगुज़र फरमाईंदो रह इन्हनि खां। इन्हनि जे लाइ अल्लाह खां माफ़ियूं घुरंदो रह ऐं इन्हनि सां मामिलनि में मुशाविरत बि कंदो कर। फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाह। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि सभिनी मेहरबानियुनि खां बाद में जॾहिं तो इन्हनि सां मशवरो करे वरितो आहे, त पोइ ऐ हबीब, जॾहिं कंहिं बि ॻाल्हि जो पको पुख़्तो इरादो थी वञे, पोइ अल्लाह जी ज़ात ते भरवसो रख। इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। बेशक अल्लाह करीम पंहिंजी ज़ात जे मथां भरवसे रखंदड़नि सां मुहब्बत कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो, इन आयत मुबारका में ॾिसो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबीयत मुबारक जो रब करीम कहिड़नि सुहिणनि अल्फाज़नि में ज़िक्र फरमायो आहे। महबूब करीम जा प्यारा उम्मतीयो, हीअ उन्ही टाइम जी ॻाल्हि आहे। थोरो मां पस मंज़र बयान कयां, अगरचे जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे उहो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबीयत मुबारक ऐं मेहरबानियुनि हबीब करीम जे सुन्नत जे मुताबिक़ कुझु मारूज़ात अर्ज़ करण जो आहे। पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रब करीम इहा ॻाल्हि कॾहिं कई आहे, किथे कई आहे? ॻाल्हि असुल ही आहे।